अस्सलाम वालेकुम सेठ। अब पानी तो थधो अचे असां साफ़ जो तो ख्याल कयो यार। वे वाह हाँ वाह आइडे तो अफसद पानी पिया है। आयो बा आयो। अरे ये चाल के ला साफ़ जो ख्याल कयो। साफ़ इन ख्याल देल करो। मुखे लगे तो ये साफ़ घर से फ्री में दींदा हुंदा पाण भी साफ़ ही घट थोड़ी हो। हां अचे तो पोइ इनको अध किलो खन पा खन कढ़ाई पार्सल कराए ॾियां तो मां खे ॾे वञी सुबुह वॾी मानी न खाधी बत का मुझे लाई हिकिड़ो टिको बि चऊं था बा बा एको न खाइनो चुप त करे बस अलाए अला हयाती ॾे होटल वारे लिखियो कीअं अथई ॾिस न साफ़ इनका ख़ासि ख्याल हाँ साफ़ जो ख्याल रख। पानी ॾे न। हाँ सही हुक्म के बाबा ॻाल्हि ॿुध जी के पा खन कढ़ाई कारनि मिर्चनि में जी हिकिड़ो पीस बा हिकिड़ो अब्बा हिकिड़ो एको सर। बा बा हा टिको टिको उस्ताद पा कढ़ाई कारे मिर्चन में एकड़ो टिको ॿियो सही ॿियो मुंहिंजे लाइ फिको हाफ हिकिड़ो चांहि जो खणी आ। अच्छा हे मुंहिंजो निड़ाने खे पार्सल करे ॾे जल्दी चांहि खणी आ वञेसि वाह। अचो अचो वाह वाह यार पहिरियों होटल आहे माना साफ़ जो ख्याल कयो वॾी ॻाल्हि आहे असां साफ़ जी इज़त करे थो हे अला हयाती ॾिए चङो चओ भेण लिखे मारी ज़ाल बि बुख ते मुई त मुंहिंजो मुड़ुसु साफ़ ई आहे कमाए ईंदो अला हिनखे हयाती ॾे होटल वारे खे लिखाए न त मारी ज़ाल त बुख मरे हा। अब ॾिनसी पार्सल हाँ सही उनके पार्सल ॾिनमि भाउ महिरबानी शिकायत न हुजे मानी में भाॼी में न सही ख़बर थी त साफ़ इहो ऐं साफ़ जो तव्हां ख़्याल बि कयो था। न न अहिड़ी का ॻाल्हि ई न आहे सही बसि पाणी न पींदव न न न चांहि बि भली थी यार। वाह सेठ वाह सलाम थी यार तो पहिरियों माण्हू आहे असां साफ़ जो ख्याल करे थो यकीन करे साफ़ जो सेठे 960 रुपयो छाजो सर पा कढ़ाई टिको ऐं वरी तव्हां छोकिरे ॿ शीखा बि अची तव्हां हाफ चांहि जो बि पीतो हलो सही आहे पोइ तव्हां त माशाअल्लाह साफ़ जो ख्याल कयो था न पैसा छाजा। साईं शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां ख़्यालु कयूं था तव्हांखे ताज़ा खाधा ॾियूं था पिया चांहि सुठी ॾियूं था तव्हांखे पाणी थधो ॾियूं था तव्हांजी इज़त कयूं था इन खां वधीक ॿियो असां छा था करे सघूं। उहो ॻाल्हि सही आहे सही मां जो माशाअल्लाह मुंहिंजो चैनल आहे पंहिंजो मां साफ़ इहो कमु कयां थो ऐं तव्हां लिखाए छॾियो आहे न साफ़ी जो ख़ासि ख्यालु कयो असां साफ़ इहो हेॾे तव्हां लिखाए छॾिया पढ़ियल आहियूं असां साफ़ी जो ख़ासि ख्यालु रखो तव्हांजी महिरबानी सही यकीन कयो सलाम आहे सेठ तोखे न तो पढ़े ना साफ़ ई आहे सही छो ओडे लिखल चाहे ओडे साफ़ी का ख़ासि ख्याल रखे सफाई का खास ख्याल रखो अच्छा सफाई का अच्छा अच्छा सफाई का मना जी सफाई का खास ख्याल रखो मां वरी जो साफ़ी जो ख़ासि ख्याल रखो ओडे पानी पिया मेरा बिल देदा मां वरी जो साफ़ जो ख्याल रखो था न मां वरी इन करे पार्सल चई यकीन कहिड़ी आहे ॻाल्हि थी साईं अहिड़ी का ॻाल्हि न आहे बसि 60 रुपए तव्हां सां रायता पोइ बि हा 60 रुपयो हाफ चांहि जो पियो आहे न 60 रुपए तव्हां सां रायता पोइ बि 900 रुपया ॾियो साईं 900 न आहे साईं मां वटि पियो ई 100 मां असुल में 2 हाफ पीअण आयासीं असां आयासीं साईं 2 हाफ पीअण पर वरी हिते लिखियलु हुयो न मां वरी जो साफ़ जो ख्याल कयो था माना पीअण 2 हाफ आयो आहे हा तव्हां साफ़ ई हो माना हेॾे ॾिसी करे पोइ माना माइन जेका ॿिया ऑर्डर ॾिनो त पा कारे मिर्चनि में कढ़ाई करे टिका कर तो वरी और पुट जो का वरी 2 शीखा बि चई मूंखे ॾे माना छड़ो फ्री जे माल जे कढो हा इहो साफ़ ई हो ॿुॾी नथा मरूं हा टच मोबाइल हथ में अचे थी पढ़ण लिखण टको ई न अचे तव्हां साफ़ ई हो असां जॾहिं वरितो ॼटनि खे अवाम खे बेवकूफ़ खाईंदा वरितो था शक ई नथो थिए थोड़ी मिस्टेक थी वई न साईं मां पढ़ियल त आहियां साईं न मिस्टेक थी वई आहे त हाणे पैसा बि हिते महिरबानी करे मिस्टेक में ॾियो साईं पाण कीअं कयूं साईं तव्हां महिरबानी करे पैसा ॾियो पर ॿी ॻाल्हि त ॿुधो जॾहिं तव्हां पढ़ियल ई न आहियो त पोइ साफ़ ई तव्हां कीअं थिया साफ़ ई आहियां न साईं हे टच मोबाइल आहे न इहे वीडियो करे बस अपलोड कंदो आहे न बसि इन में तव्हां साफ़ ई थी वियो माना तव्हां जहिड़े साफ़ जे करे जेके ईमानदार साफ़ ई आहिनि माना उहे ई बदनाम ऐं ख्वार आहिनि हा माना टच मोबाइल अथव जिथे ॾिसो था का शइ जो फ़ाइदो माना हाफ चांहि ते बि उते किरिया पिया असां साफ़ ई माण्हू ॾिसनि था हाणे पोइ सुभाणे ॾेई वेंदो आहियां सम्झ साईं हाणे ॻाल्हि ॿुधो सुभाणे खे या न हिते रख तो दर बंदि आहे छा सम्झे या मोबाइल रखो या जेको हे तव्हां पढ़ियो आहे या उहो कमु कयो न सफ़ाई कयां सफ़ाई करे जेकॾहिं सफ़ाई नथो करे त मोबाइल इहा हिते रख जंहिंमें तूं हे चैनल हलाए थो साफ़ ई आहे बाबा मोबाइल मां हिते रखां थो हा बाक़ी ॿुहारी मां साफ़ ई आहे न ॾी तूं इहे ॻाल्हियूं न कर
तूं अहिड़े तेड़े सां नथो ॻाल्हाए मां साहिब इहे पैसा मां घरो खणी थो अचां ईअं दून में थोड़ा बाक़ी मां ॿुहारी ॾियां इहा मुंहिंजी इज़त आहे पई थी मोबाइल ठीक है वञो सेठे खणी रख मोबाइल हल बस मां वटि ई हुजे मोबाइल छॾे हा रखेसि हिते साफ़ी आहे पैसा खणण वियो आनी तो नथी हे मोबाइल हिते पई अथसि न चैनल ते हिन में खुलियल अथसि न साफ़ी हल मां सेठ मूंखे ॾे जांच लाइ छोकिरे खे सॾु कर पंहिंजे खे अबा हेॾे मूंखे ॾे मूंखे ॾे आए जी छा मोबाइल मोबाइल न हाँ ॿुहारी ॾे घर पैसा कोन आहे ज़ाल को घुरियमि मां ॾे चई मां रुपए ई कोन्हे बाबू ॿुहारी ॾियां थो हाणे छा कयूं ॾियो लख ई लन साफ़ी हो घर में मना एतिरा बि पैसा कोन ज़ाल वटि रखिया थी जो तोखे उहा ॾे दे 900 रुपया त तूं हितो जान छॾाए ॾे जेकी तुंहिंजी इज़त आहे न जेकी तुंहिंजी औकात आहे उहा तुंहिंजे हथ में ॾियां थो वठो कैमराऊं त बंदि कराए न सीसीटीवी कैमराऊं त बंदि कराए इज़त वारा आहियूं असां बि साफ़ इहो हले थो तूं पंहिंजो कमु कर छॾाए हलो 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 आराम आस्ते मिटी न कर गिराकनि खे हेॾे लॻंदी आस्ते वञी आराम सां हलियो हलियो हलो इहे ॿाहिरि हलो